अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिटवर बाब हाला। मौज़ू कहाणी। कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ जुञ सिराब। पाठ नंबर 37। असांजे परवरदिगार जे इल्म में हर शइ आहे। असां इहो भरोसो असां उन ते भरोसो कयो आहे। ईअं चयो, ख़ुदा असां ऐं असांजे क़ौम जे दरमियान हक़ सां गॾु हुकुम कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन हुकुम करण वारो आहे। ईअं जो उन गिरोह चयो जेके काफ़िर हुया त अगरि हज़रत शोएब जे चवण ते तव्हांखे चवण ते हलंदव त नुक़सानु थींदो। उन गिरोह चयो जेके काफ़िर हुआ त अगरि हज़रत शोएब जे चवण ते हलंदव त तव्हांखे नुक़सानु थींदो। लिहाज़ा उन ॾे ज़िलज़िलो आयो, ज़िलज़िले में वञी पिया। ईअं जो सुबुह जो संदन घर में मुअलवा जिन माण्हुनि हज़रत शोएब अलैहिस्सलाम ते ईमान कोन आंदो, चवणु कोन वरितो, उहे माण्हू ॼण उन्हनि घरनि में रहंदा ई कोन हुया। हज़रत शोएब अलैहिस्सलाम जिन माण्हुनि ईमान आंदो, अल्लाह रहमान रहीम उनजी रहमत उनखे निजात ॾिनी। ईअं थियो। ऐं जिन ज़ुल्म कयो तिन खे हज़रत जबरील अलैहिस्सलाम जी भवाइती रड़ अची पकड़ियो, पोइ उहे संदन घरनि में ऊंधा ॾेई किरी मरी विया। ईअं थियो। हज़रत शोएब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, ख़ुदा जे अज़ाब खां डिॼो, अतात करियो। तव्हां खां पंहिंजी रिसालत जो अजुर कोन थो वठां, मुंहिंजो अजुर आलमनि जे परवरदिगार जे ज़िम्मे आहे। ईअं चयो। कामनि चयो देश खे रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि, किताबनि में लिखियलु आहे त ईअं जो सभिनी खां पहिरीं हज़रत शोएब पैगम्बर साहिमी तोरा तयारु कया। ईअं जो हज़रत शोएब जिन जी क़ौम शयूं तोड़ींदी हुई, माण्हुनि जे हक़ जो पूरी ॾींदी हुई। ईअं जो उन खां पोइ माण्हुनि माप तौर में घटि ॾियणु शुरू कयो ऐं चोराइणु शुरू कयो। ईअं जो त उन्हनि खे ज़िलज़िले में विझी छॾियो, उन में ई मरी विया। ईअं जो उन्हनि जे अहमालनि जे करे जेके जहिड़ा हुआ, परवरदिगार उन्हनि सां अहिड़ी कई। ईअं जो हज़रत शोएब अलैहिस्सलाम जिन जी उमिरि 242 साल हुई। ईअं जो हज़रत शोएब अलैहिस्सलाम जिन ते वही नाज़िल कई त पंहिंजे कली मूसा बिन इमरान खे तो वटि मोकिलियां थो त तुंहिंजी ख़िदमत करे। ईअं जो 4 पैगम्बर हिनखे शमशीर जहाद जे लाइ इख़्तियारु कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन। ईअं जो अल्लाह रब्बुल आलमीन रहमान रहीम हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत आल इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं आल इमरान जिन ते सभिनी आलमनि ते बरगुज़ीदा कयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जॾहिं वफ़ात जो वक़्तु आयो, उन आल यकूब जिन खे गॾु कयो ऐं उन्हनि माण्हुनि खे फरमायो त कतबी तव्हां ते ग़ालिब थींदा, तव्हांखे सख़्तु तकलीफ़ूं ॾींदा। ईअं चयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो जॾहिं वफ़ात जो वक़्तु आयो, उन आल यकूब जिन खे गॾु कयो, उन्हनि माण्हुनि खे फरमायो कतबी तव्हां ते ग़ालिब थींदा, तव्हांखे सख़्तु तकलीफ़ूं ॾींदा। ईअं चयो। तव्हांखे उन्हनि मां हिकिड़ो मर्द निजात ॾियारींदो, ओ फर्ज़ंदे लावी पुटु हज़रत यकूब अलैहिस्सलाम जिन जो हूंदो। उनजो नालो मूसा पुटु इमरान जो हूंदो। हू हिकु जवान बुलंद कद क़ामत जो ऐं कणिक रंगो हूंदो। उन वक़्त खां बनी इसराईल वारा पंहिंजे फर्ज़न जो नालो इमरान पंहिंजे फर्ज़न जो नालो मूसा रखंदा हुआ। ईअं ॾियो शायदि इहो ई हज़रत मूसा हुजे जंहिंजी ख़बर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ॾिनी हुई। ईअं ॾियो इहा ख़बर फिरौन ताईं पहुती त बनी इसराईल जे हिकु शख़्स जूं ॻाल्हियूं पिया कनि त जंहिंजे ज़रिए तुंहिंजे मुल्क जी बर्बादी थींदी। ईअं ॾियो
फिरौन जा माण्हू, फिरौन जा जादूगर, फिरौन जे दीन ऐं क़ौम उन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे हथां हलाकत थींदी ईअं ॾियो। ऐं इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन बनी इसराइल में पैदा थींदा ईअं ॾियो। फिरौन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे तलाश में हुयो, बनी इसराइल जे औरतुनि ते निगहबानी करण लाइ औरतूं मुक़ररु कयूं ऐं हुकुम ॾिनो त पुटु छोकिरो मर्द छोकिरो पैदा थिए त उनखे मारे छॾियो। छोकिरियूं पैदा थियनि त उन्हनि खे, नियाणियूं पैदा थियनि त उन्हनि खे छॾे ॾियो। जॾहिं बनी इसराइल वारनि ॾिठो त फिरौन असांजे छोकिरनि पुटनि खे मारे छॾे थो ऐं असांजे छोकिरियुनि नियाणियुनि खे ज़िंदा छॾे ॾिए थो, चयो त ईअं त असीं मरी वेंदासीं, ईअं ॾियो। असांजी नसुल मुनक़ता थी वेंदी, ईअं ॾियो।